शहदाद कोट खां ख़बर का शामिल कंदासीं त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर पारां शहदाद कोट कैंपस में साल 2024 लाइ प्रो वाइस चांसलर चंद्रलाल अरोड़ा जे सदारत हेठि प्रोफेसर रोशन अली उमरानी ऐं फोकल पर्सन मुक़द्दर अली उमरानी जी निगरानी में 3 अहम शोबनि इंग्लिश, कंप्यूटर साइंस ऐं बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में दाख़िला लाइ टेस्ट वरिती वई, जंहिं में लॻभॻि 150 शागिर्दनि शिरकत कई, जॾहिं त टेस्ट वठंदड़नि लाइ मुख़्तलिफ़ ब्लॉक्स ठाहिया विया आहिनि। कंहिं भी इम्कानी परेशानी या गैर लाॻापियल माण्हू जी आमद के रोकण लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कैंपस जे वाइस चांसलर प्रोफेसर चंद्रलाल अरोड़ा, रोशन उमरानी, प्रोफेसर मंसूर सुमरो, प्रोफेसर अमानल्ला चन्ना चयो त शहदाद कोट जहिड़े पुठिते पियल इलाइक़े में कैंपस जो क़याम हिकु नेमत आहे ऐं पुठिते पियल शहरनि जा माण्हू तालीम जहिड़े ज़ेवर खां महरूम था थी वञनि। पुठिते पियल इलाइक़नि जे शागिर्दनि जो बि हक़ आहे त हू आला तालीम हासिल कनि।